इहे दिल लॻे जूं ॻाल्हियूं दिल में हज़ार आहिनि, कहिड़ियूं भला ॿुधाया हिते बेशुमार आहिनि। संगीत सम्राट मास्टर चंद्र जे जनमॾींहं जो नौ न्यापो तरफ़ां सिंधियत प्रेमियुनि खे ऐं मास्टर चंद्र जे कुटुंब खे वाधायूं हुजनि। मौसीक़ी जी दुनिया जे बेताज बादशाह संगीत सम्राट मास्टर चंद्र जो जनम सुहारी सिंध जे ठारूशाह में ज़मींदार कुटुंब में थियो। संदसि पिता ऐं माता जी मथिस आशीर्वाद रही। स्कूली तालीम ठारूशाह में पिराई। कला जी देवी मां सरस्वती जी महर मथिस रही। नंढपण खां ई संगीत सां लगाव हुअनि। नंढनि नंढनि बैतनि जी रचना करे सुरीले आवाज़ में ॻाईंदा हुआ। संदन चाचो साजनदास खेसि उनखे हिमथायो ऐं अमृतसर मां बाजो घुराए ॾिनो। चंद्र खे सरगम ऐं राग रागणियुनि जी सिख्या ॾिनी। सूफ़ी दरवेश काके जीवतराम ऐं सूफ़ी संत साईं रोचलदास जी आशीर्वाद बि खेनि मिली। साईं रोचलदास जे उताक ते ई पहिरीं मुलाक़ात चंद्र जी भगत कंवरराम सां थी। हा त मूं ॻाल्हि थी कई त जेको कंवरराम कलाम ॿुधंदो हो प्यार सां सो हो त कीअं विसारिया संघार मर पंहिंजा कीअं विसारिया संघार दिल न लाया मेट न पाया ओ वणन था वणन था अणुभावार उमर पंहिंजो कीअं विसारिया संघार पिता जी वफ़ात खां पोइ चंद्र मथां घरू जवाबदारियूं पयूं। संगीत विद्यालय खोलियाऊं। 50 सालनि खां मथे संगीत जे दुनिया ते आबोताब सां चमकण लॻा। आम ऐं ख़ासि जे दिलुनि ते राज करण लॻा। संदन गायकी जे जादूअ हिंद सिंध जे नंढे वॾे खे मोहे छॾियो। चंद्र जा गीत संगीत प्रेमियुनि जे लबनि ते रक़्स करण लॻा। मास्टर चंद्र शाह लतीफ़ लोक कवि दुखायल ऐं ॿियनि शाइरनि जा गीत ॻाता ऐं ख़ुदि जी कलमबंद कयल शाइरी खे बि सुरनि सां सजायो। अॻिते हली परसराम जा गीत बि रिकॉर्ड कराया। या ऐं मास्टर चंद्र जी जोड़ी आम जे दिलनि ते राज करण लॻी। दिलि आहे हथनि में तो ख़रीदार खे ॻोल्हिया। कबूतर कबूतर तुंहिंजे शहर में आयुसि क़िस्मत सां। पंहिंजी जादुई आवाज़ ऐं शाइरी जे संगम सां सिंधी संगीत जे दुनिया में वॾी हलचल मचाए छॾी। इहो रिश्तो सेणपी में तब्दील थियो। ज़िया जी धीअ गोपी जी शादी गोपचंद्र सां थी। चंद्र जा गीत हिंद सिंध जे इलेक्ट्रॉनिक मीडिया ते लखे संगीत प्रेमियुनि जे दिलनि जी धड़कन बणियल आहिनि। कुंजो ॾियो में ख़बर में जे मारुनि जी तुमी आहे मुंहिंजो कमु ढोलण कांग थो लमे या वरी इश्क ॿधायम पटियूं बिना इश्क कुझु बि क़बूलिया न कॾहिं। रुसण में छा हेराणा रीत रुसण जी रंध न ॼाणा या इश्क अचणु लॻो पिरूं अॻे ई पियूं। मौला मस्तनि जा कम पाण करे ऐट अञा मां नंढड़ी आहियां गली गली थो ॻायां। दिल जे साज़नि सभई तारूं तुंहिंजो सुर आलाप ने हाय तुंहिंजो सुर आलाप ने दिल जे साज़नि सभई तारूं तुंहिंजो सुर आलाप ने हाय तुंहिंजो सुर आलाप ने घरनि परनि महलनि मंदरनि में घरनि परनि महलनि मंदरनि में वाज त छो न वॼायां छो त तो ते आज गुनाया।
जॾहिं जॾहिं तूं गुम थी वञी थो ॻोल्हण सां न लभी थो हाय ॻोल्हण सां न लभी थो जॾहिं जॾहिं तूं गुम थी वञी थो ॻोल्हण सां न लभी थो हाय ॻोल्हण सां न लभी थो मां बि विछोड़े में तॾहिं मां बि विछोड़े में तॾहिं थो शौक़ मां शहर बनायां जो त तोते आशिक़ आहियां। मास्टर चंद्र रंगमंच सां बि वाबस्ता रहिया। नाटकनि ऐं संगीत जे सिलसिले में खेनि दावतूं मिलण लॻियूं। नवाब शाह खे अलविदा करे अची कराचीअ खे वसायो। उन वक़्तु कराची में ग्रामोफोन कंपनियूं सिंधी फनकारनि जा रिकॉर्ड भरे रहियूं हुयूं ऐं HME कंपनी सां मुहादो थियो। मास्टर चंद्र कोझीअ जो कलाम ॻातो, तबीबा ख़्याल सां ॾिसिजो अथम का दिल जी बीमारी, उहो रिकॉर्ड करायो। मास्टर चंद्र न सिर्फ़ हिंदी ऐं सिंधी फिल्मुनि जा गीत ॻाता पर फिल्मुनि में एक्टिंग बि कई। मौत का तूफ़ान, प्रेम परीक्षा, दुलारा वग़ैरह। इन खां अलावा सिंधी फिल्मुनि में बि वॾी कॉन्ट्रीब्यूशन उन्हनि जी रही। फिल्म अबाणा, झूलेलाल, लाडली, सिंधू किनारे, विरागी बाद मास्टर चंद्र ऐं संदसि वॾो पुटु गोपचंद्र 1955 में सिंध जे दौरे ते विया। संदन आजियां लाइ सॼी सिंध पटिजी पई। पंहिंजे मुर्शिद कुतुब अली शाह जे मेले ते लगातार 3 ॾियारा प्रोग्राम उन्हनि पेश कयो। जॾहिं मां बम्बई ऑल इंडिया रेडियो जी रिकॉर्डिंग लाइ वेंदी हुयसि त पंहिंजे महबूब फनकार मास्टर चंद्र जो दर्शन करणु ज़रूरी वेंदी हुयसि। मास्टर चंद्र असांजा प्रोग्राम ॿुधंदा हुआ। संदन घर वारीअ ॿुधायो त मां ऐं शालिनी जॾहिं ऑल इंडिया रेडियो तां सॼणनि जा सनेहा प्रोग्राम या लतीफ़नि जो प्रोग्राम पेश कंदा हुआसीं त मास्टर चंद्र चवंदा हुआ, ॾिस ॾिस छोकिरियूं मस्ती थियूं कनि। ऑल इंडिया रेडियो जी सिंधी सर्विस लाइ डॉक्टर मोती प्रकाश हिकु इंटरव्यू कई। चंद्र खां सवाल कयूं, तव्हांजी मास्टर चंद्र उमिरि घणी? इन ते मास्टर चंद्र वड़ानो, प्यारा कलाकारनि खां उमिरि न पुछबी आहे। मास्टर चंद्र ऐं मोती प्रकाश जे टहकनि जी गूंज जो पराडो स्टूडियो में गूंजी उथियो। मास्टर चंद्र जे मान में रखियल मुंबई में 2 प्रोग्रामनि जी अनाउंसमेंट करण जो मौक़ो मिलियो। जॾहिं हिकु दफ़ो उहे हयाता ऐं ॿियो उन्हनि जी यादि में चंद्र नाइट अवॉर्ड फंक्शन में गोपचंद्र ऐं आरती राज पंहिंजे सुरनि जे संगम सां संगीत सम्राट चंद्र खे भेटा पेश कई। इन यादगार प्रोग्राम जी झलक अव्हां सां पंडी रही आहियां। असांजे लतीफ़ साईं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सूफ़ी शाइर चयो आहे, सॼण ऐं साणे कंहिं अणा से विसरे। त असां पंहिंजे धरती खे पंहिंजी मिट्टी खे विसारे नथा सघूं ऐं मास्टर चंद्र जो बि इहो ई मक़सदु हो, पंहिंजे मिट्टीअ सां प्यार, पंहिंजे वतन सां प्यार, पंहिंजे सूफ़ी शाइरनि सां प्यार। त असांखे फ़ख़ुरु आहे त असां अहिड़ियुनि शख़्सियतुनि खे ॾिठो। मां हिन खां पोइ नींढ ॾींदसि श्री गोपचंद्र खे ऐं आरती राज खे। आरती राज परसराम जा जी ॾोटी ऐं मास्टर चंद्र जी पोटी आहे। त असांखे ख़ुशी आहे त ॿी पीढ़ी ताईं बि जेको आहे संगीत जो सिलसिलो अॻिते वधी रहियो आहे। ऐं इन खां फ़ख़ुरु जहिड़ी कहिड़ी ॻाल्हि आहे जो ॿाहिरि मुल्कनि में रहंदे बि आरतीअ पंहिंजे आवाज़ ज़रिए सिंधी ॿोलीअ जी ख़िदमत कई आहे। रुसन रुसन में हो, रुसन रुसन में चाहे रीत रुसन रमज़ान जाना। रुसन रुसन में चाहे राणा, रुसन रुसन में चाहे रुसन रुसन में चाहे राणा, रीत रुसन जी रमज़ान जाना।
रुसन में होया। गीत पुराणी पेच पुराणा, इश्क अगूणो समझो सियाणा। प्रीत पुराणी पेच पुराणा, इश्क अगूणो समझो सियाणा। मूमल सागी भलो मूमल सागी बागतुरा, दर्दन सुर दागपुरा। रुसन रुसन में छाया, प्रीत रुसन जी रमज़न जाना। रुसन रुसन में छाया। मास्टर चंद्र जी याद में दिल्ली में भेनुनि जे सोशल कल्चरल ऐं लिटरेरी तंज़ीम मारवी तरफ़ां यादगार कंसर्ट पेश कयो, जंहिंमें मानवारी क़ौमी अॻुवाण लाल कृष्ण आडवाणी ऐं संदसि जीवन संगनी महेश चंद्र जी आवाज़ में चंद्र जा गीत ॿुधण लाइ शरीक थिया। ऐं इन खां अलावा हांगकांग खां लाल हरदासाणी ऐं दिल्लीअ मां कन्हैयो दत्तवानी ऐं ॿियनि मौज़ूज़ शख़्सियतुनि शिरकत कई। अॼु जी यादगार प्रोग्राम में महेश चंद्र पंहिंजे सुरीले आवाज़ में संगीत सम्राट मास्टर चंद्र खे भेटा पेश करे रहिया आहिनि। मास्टर चंद्र पहिरियों रिकॉर्ड। हिकु दिहाड़े मूं ॾिठो माशूक खे ख़ुशि ख्वाब में, मूं चयो अर्ज़ करे आहियां वॾे आज़ार में। हुन चयो आही चरियो थियो या बकी बाज़ार में। मूं चयो संग दिल न थियो आहियां वॾे आज़ार में। ओए पुछाई केरु आहे, घर तुंहिंजो आहे किथे, छा खपे तोखे दीवाना छो आयो आहीं हिते। मूं चयो मां छा ॿुधायां, बस फ़क़त मोहब्बत मिले। घर अव्हां जे दिल अंदर आया अव्हां जे बिले। ना मोहब्बत मूर मिलंदी पोइ चयाई ख़ैर जान दी दुसदर आवाज़ मूं चयो बस प्यार मां। संगीत सम्राट मास्टर चंद्र जे जनम ॾींहं जो संदसि कुटुंब ऐं चाहकनि खे बेशुमार वाधायूं पेश कंदे मां वीना श्रृंगी अव्हां खां इजाज़त वठी रही आहियां। मोकिलाणी नाहे, साथ सलामत। मां दुनिया खे सुञाणा थो, मां दुनिया जो ॾिठल आहियां। न दुनिया ई लिकल आहे, न दुनिया खां लिकल आहियां। चवनि था वियो चंद्र कुसिजी, बराबरि मां कुठल आहियां। मुअल आहियां मोहब्बत में, अॻी मां मुठल आहियां। अरे मोए खे केरु मारींदो, मजीअरनि खां टुटल आहियां। जीअण वारा पिया मरंदा, मरण खां मां छुटल आहियां। पंहिंजे ख़्याल सां हिते घुमण आयो आहियां, पंहिंजे ख़्याल सां हिते घुमण आयो आहियां। निराला नज़ारा
निराला निज़ारा मां ॾिसण आयो आहियां पंहिंजे ख़्याल सां